ओम शांति है मिली तारीख 19/7/2024 मीठा पापदर जोता मिठी मिठी वार ज्ञान जी धारणा कंदा रहो त अंत में ता बाप समान ठही वेंदा। बाप जी सॼी ताक़त तां हज़म करे छॾींदा। कृष्णा कंहिं ॿ शब्दनि जी स्मृति सां सुदर्शन चक्रधारी ठही सघंदा आहियूं। उत्थान और पतन, सतो प्रदान और तमो प्रदान, शिवालय और वैश्यालय। उत्थान और पतन, सतो प्रदान और तमो प्रदान, शिवालय और वैश्यालय, इन ॿिन्ही शब्दनि जी स्मृति सां सुदर्शन चक्रधारी ठही सघंदा आहियूं। ये ॿ ॻाल्हियूं स्मृति में रहनि त तव्हां सुदर्शन चक्रधारी ठही वेंदो। तव्हां ॿार हाणे ज्ञान खे यथार्थ रीति ॼाणे विया आहियो न। भक्ति में ज्ञान न आहे, सिर्फ़ु दिलि ख़ुशि करण जी ॻाल्हियूं कंदा रहिया आहिनि। भक्ति मार्ग आहे, दिलि ख़ुशि करण जो मार्ग। ओम शांति। मिठी मिठी रूहानी ॿारनि प्रति बाप वेही सम्झाइनि था। हाणे तव्हां ॿारनि जे लाइ बाप चवनि था त केतिरा ऊच हुयो। उत्थान ऐं पतन जो इहो खेल हुयो। तव्हांजी बुद्धि में हाणे आहे कि असां केतिरा उत्तम ऐं पवित्र हुयासीं, हाणे केतिरा नीच ठहिया आहियूं न। देवी देवताउनि जे अॻियां तव्हां वञी करे चवंदा आहियो तव्हां ऊच आहियो, असां नीच आहियूं। पहिरियों इहो पतो न हुयो कि असां ऊच ते ऊच, असां ई ऊच ते ऊच ऐं नीच ठहींदा आहियूं। हाणे बाप तव्हांखे ॿुधाइनि था, मिठी मिठी ॿार तव्हां केतिरा ऊच पवित्र हुया, हाणे केतिरा अपवित्र ठहिया आहियो। पवित्र खे ऊच चइबो आहे न, उनखे चइबो आहे वाइसलेस वर्ल्ड। हुते तव्हांजो राज्य हुयो जो पोइ हाणे स्थापना करो था न। बाप सिर्फ़ु इशारो ॾींदा आहिनि कि तव्हां ॾाढा उत्तम शिवालय सतयुग जा निवासी हुयो। पोइ जन्म वठंदे वठंदे अधु में तव्हां विकार में किरी करे पतित विशेष ठहिया आहियो। अधु कलाक विशेष रहिया आहियो न। हाणे वरी तव्हांखे वाइसलेस सतो प्रधान ठहिणो। वरी असांखे छा ठहिणो आहे? वाइसलेस सतो प्रधान ठहिणो। 2 अक्षर यादि करणा आहिनि। हाणे इहा तमो प्रधान दुनिया आहे, सतो प्रधान दुनिया जी निशानी इहे लक्ष्मी नारायण आहिनि। 5000 वर्ष जी त ॻाल्हि आहे। सतो प्रधान भारत में राज्य हुयो न। भारत ॾाढो उत्तम हुयो, हाणे त कनिष्ठ थी वियो। वाइसलेस सां विशेष ठहिण में तव्हांखे 84 जन्म लॻंदा आहिनि। भले हुते बि थोरी थोरी कला कमु थींदी आहे, सत्य खां कला कमु थींदी आई आहे, परंतु चईंदासीं संपूर्ण निर्विकारी, हिकदमि संपूर्ण निर्विकारी कृष्ण खे ई चईंदासीं। उहो गोरो हुयो, हाणे सावरो थी वियो आहे। तव्हां हिते वेठा आहियो त बुद्धि में रहणो खपे कि असां शिवालय में विश्व जा मालिक हुयासीं। ॿियो कोई धर्म हुयो ई न, सिर्फ़ु असांजो ई राज्य हुयो। पोइ 2 कलाक घटि थी हुई। जरा कला कमु थींदी आहे। त्रेता में 2 कलाक कमु थी वई। पुठियां विशेष ठहींदा आहिनि ऐं किरदे किरदे चीची ठही वेंदा आहिनि। इनखे चइबो आहे विशेष वर्ल्ड। इनखे चइबो आहे विशेष वर्ल्ड। विषय वैतरणी नदी में गोता खाईंदा रहंदा आहिनि। हुते खीर सागर में रहंदा हुया। तव्हां सॼे वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी खे, पंहिंजे 84 जन्मनि जी कहानी खे बि सम्झी विया आहियो न। असां वाइसलेस हुयासीं इन्हनि जे राज्य में। पवित्र राजा ई हुई, उनखे चईंदासीं फुल स्वर्ग। पोइ त्रेता खे चईंदासीं सेमी स्वर्ग। इहा बुद्धि में त आहे न। बाप ई अची करे सृष्टि जे आदि मध्य अंत जो राज सम्झाईंदा आहिनि। मध्य में ई रावण आयो, पोइ अंत में इन विशेष दुनिया जो विनाश थींदो आहे। मध्य में रावण आयो, पोइ अंत में इहा विशेष दुनिया जो विनाश थींदो आहे। पोइ आदि में वञण जे लाइ पवित्र ठहिणो। के त बाबा पूरे चक्कर जो असांखे घुमाइनि था। पहिरियों असां शिवालय में
विश्व जो मालिक हुआसीं, पवित्र राज्य ई हुई। फुल स्वर्ग में, पोइ सेमी स्वर्ग में आयासीं, पोइ रावण राज्य बि शुरू थियो, हाणे वरी पवित्र ठहूं था। अंत में विश्व दुनिया जो विनाश थींदो, पोइ वरी असां पवित्र ठही करे वरी पंहिंजो राज्य कंदासीं। पंहिंजी के आत्मा सम्झो, मामिकम यादि करो, पंहिंजी के देह न सम्झो। तव्हां भक्ति मार्ग में वाइदो कयो हुयो न, बाबा तव्हां ईंदा हो त असां तव्हांजा ई ठहींदासीं। आत्मा बाप सां ॻाल्हियूं कंदी आहे। श्री कृष्ण कोई सर्व आत्माउनि जो बाप थोड़ी आहे। आत्माउनि जो बाप त निराकार शिव बाबा हिकु ई आहे। हुन हद जे बाप सां हद जो वरसो, बेहद जे बाप सां बेहद जो वरसो भारत खे ई मिलंदो आहे न। हिन करे सत्युग खे चइबो आहे शिवालय। शिव बाबा अची करे देवी देवता धर्म जी स्थापना कई हुई। इहे त सदैव यादि रखिणो खपे। ख़ुशी जी ॻाल्हि आहे न। हाणे असां वरी खां शिवालय में वञूं था। कोई मरंदो आहे त चवंदा आहिनि स्वर्ग वियो, परंतु ईअं कॾहिं कोई वेंदो न आहे। इहे सभु भक्ति मार्ग जा कपोड़ा आहिनि, दिलि ख़ुशि करण जे लाइ। सच सच हेवन में त हाणे असां वञण वारा आहियूं। उते त कोई रोग आदि हूंदो ई न। तव्हां सदैव हर्षित रहंदा। बाबा चवनि था उते त कोई रोग आदि हूंदो ई न आहे, असां सदैव हर्षित रहंदासीं। बाप केतिरो सहज करे नंढे नंढे ॿारनि खे जीअं वेही सम्झाईंदा आहिनि। त अगरि तव्हांखे बीमारी हुजे त सदा यादि रखो कि हाणे मां अहिड़ी दुनिया में वञण वारी आहियां जिते कोई रोग ई न हूंदो। भल ॿाहिरां में किथे बि रहंदा आहियो, तव्हां पद पाए सघंदा आहियो न। ज्ञान में मुख्य आहे ई पवित्रता। खान पान शुद्ध हुजे। देवताउनि जे अॻियां कॾहिं सिगरेट बीड़ी आदि जो भोग लॻाईंदा आहियूं छा? ग्रंथ जे अॻियां कॾहिं अंडा व बीड़ी आदि जो भोग रखंदा आहियूं? ग्रंथ खे सम्झंदा आहिनि जीअं इहे गुरु गोविंद सिंह जो शरीर आहे। ग्रंथ खे एतिरो मान ॾींदा आहिनि, उहो गुरु जीअं देह आहे। ग्रंथ खे गुरु गोविंद सिंह जी देह सम्झंदा आहिनि। इहे सिख माण्हू सम्झंदा आहिनि, परंतु गुरु नानक थोरी वेही ग्रंथ लिखियईं। नानक त अवतार वरितईं हुन जी आत्मा। सिख माण्हुनि जी वृद्धि थी, पोइ इहे ग्रंथ आदि लिखिया आहिनि। हिक खां पोइ सिख धर्म में ईंदा विया। पहिरियों त ग्रंथ बि ॾाढो नंढो हुयो न, हथ जो लिखियलु हुयो। हाणे गीता जे लाइ सम्झंदा आहिनि इहे श्री कृष्ण जो रूप आहे। इहे मानो जीअं नानक जो ग्रंथ आहे। श्री कृष्ण जी गीता ॻायल आहे, मतिलबु उन्हनि जे शब्दनि खे ई उहो उनजो शरीर सम्झी वेठा। श्री कृष्ण भॻवान वाचे ई चवंदा आहिनि, इन करे चइबो आहे अज्ञान। श्री कृष्ण भॻवान वाचे चवंदा रहंदा आहिनि, इनखे चइबो आहे अज्ञान। ज्ञान त हिकु परमपिता परमात्मा में ई आहे न। गीता सां ई सदगति थींदी आहे न। उहो ज्ञान त बाप वटि ई आहे। ज्ञान सां ॾींहुं, भक्ति सां राति। हाणे बाप चवंदा आहिनि आत्मा खे पवित्र ठहिणो आहे। उन जे लाइ असांखे महिनत करणी पए। माया जे तूफ़ान जीअं अहिड़ा ज़बरदस्त ईंदा आहिनि जो ज्ञान हिकदमि उड़ी वेंदो आहे। कंहिंखे चई बि न सघूं। पहिरियों काम विकार ई ॾाढो तंग कंदो आहे, हुन में ई टाइम लॻंदो आहे न। आहे त हिकु सेकेंड में जीवन मुक्ति जी ॻाल्हि, लेकिन पुरुषार्थ करे उन विकारनि सां मुक्त बि थियणो हूंदो आहे। ॿार पैदा थियो, मालिक ठहियो तव्हां, लेकिन ॿार खे लाइक़ु बि ठहिणो पवंदो आहे न संपत्ति खे संभालण वधाइण लाइ, उनखे सही रीति यूज़ करण लाइ। तव्हां पहचानियो शिव बाबा आयो आहे ऐं असां वरसे जा हक़दार थी वियासीं। गीता बि शिव बाबा ॿुधाई अथई। उन्हनि ई चयो आहे मामिकम यादि करो। गीता बि शिव बाबा ई ॻाई अथई। उन्हनि ई चयो कि मामिकम यादि करो। मां हिन साधारण तन में ईंदो आहियां। श्री कृष्ण साधारण थोरी आहे।
उहे त जन्म वठंदा आहिनि त जीअं बिजली चमकी वेंदी आहे, ॾाढो प्रभाव पवंदो आहे। इन करे श्री कृष्ण जो हाणे ताईं बि गायन आहे। बाक़ी शास्त्र आदि सभु भक्ति मार्ग जा आहिनि। इंग्लिश में फिलॉसफी चई ॾींदा आहिनि। शास्त्र आदि सभु भक्ति मार्ग जा आहिनि। इंग्लिश में हुनखे फिलॉसफी चइबी आहे। बाबा चईंदा आहिनि स्पिरिचुअल नॉलेज त स्पिरिचुअल फादर ई ॾेई सघंदो आहे न। ख़ुदि चईंदा आहिनि मां तव्हांजो स्पिरिचुअल फादर ज्ञान जो सागर आहियां। तव्हां ॿार बि बाप सां सिखिया आहियो, ज्ञान खे धारण करो था न, पोइ पिछाड़ी में बाप मिसल ठही वेंदव। सॼो मदार धारणा ते आहे, पोइ उहा ताक़त अची वेंदी बाप जी यादि सां। यादि खे जौहर चइबो आहे न, तलवार में बि फ़र्क़ु थी वेंदो। यादि में परमात्मा जी यादि हिकु जौहर जो कमु कंदी आहे। जेतिरो बाबा खे यादि करे असां ज्ञान ॿुधाईंदासीं, कंहिंखे दृष्टि ॾींदासीं त उहा आत्मा खे जीअं जल्दी तीर लॻंदो। तलवार में बि फ़र्क़ु हूंदो आहे न। उहा ई तलवार 100 रुपए वारी हूंदी आहे, उहा ई तलवार 3-4 हज़ार जी बि हूंदी आहे। बाबा त अनुभवी आहे न। तलवार जो ॾाढो मान हूंदो आहे। गुरु गोविंद सिंह जी तलवार जो केतिरो मान आहे त तव्हां ॿारनि में बि योग जो बल खपे त ज्ञान तलवार में जौहर खपे। जौहर अचण सां ई पोइ जल्दी सम्झंदा। ज्ञान तलवार में जौहर खपे, जौहर अचण सां ई पोइ जल्दी सम्झंदा। ड्रामा अनुसार तव्हां महिनत कंदा आहियो न। जेतिरो बाप खे यादि कंदा, यादि सां ई पाप कटजंदा। ॿारनि जी योग बल ज्ञान तलवार में जौहर हुजिणो खपे, अर्थात बाप जी यादि हुजणी खपे। जौहर अचण सां पोइ जल्दी सभु आत्मायूं ज्ञान खे सम्झी वठंदा। ड्रामा अनुसार तव्हां महिनत कंदा आहियो, जेतिरो बाप खे यादि कंदा, यादि सां ई पाप कटजंदा आहिनि। बाबा जी यादि सां ई सभिनि आत्माउनि जा पाप कटिजी वेंदा। पतित पावन बाप ई युक्ति ॿुधाइनि था, पोइ कल्प पोइ बि ईअं ई अची करे असांखे ज्ञान ॾींदा। इनखे बि सभु त्याग कराए करे ईअं ई पंहिंजो रथ, इनखे ई पंहिंजो रथ बि ठाहींदा। तव्हां ॿारनि खे केतिरी कशिश थी, कीअं सभु भॼो। बाप में कशिश आहे न। हाणे तव्हांखे बि अहिड़ो संपूर्ण ठहिणो आहे, नंबरवार ई ठहींदा। छो जो राजधानी स्थापना थिए थी न। वैसे बि ॾिसो दुनिया में केॾो दुख आहे, केॾो माण्हू परेशान आहे। हर जॻह माण्हू खे इनसिक्योरिटी, परेशानी। अहिड़े समय में अगरि हिकु बाबा जी मदद, बाबा जी छत्र छाया मिली वञे त केॾो बाबा कशिश कंदा आहिनि न। घड़ी घड़ी बाबा जी यादि में केॾो अतीन्द्रिय सुख मिलंदो आहे, पवित्रता मिलंदी आहे, शांती मिलंदी आहे, ख़ुशी मिलंदी आहे, निस्वार्थ प्रेम मिलंदो आहे, मदद मिलंदी आहे, है न। हिकु बाप जी, जीअं त बाबा हिकु बाप जीअं असांजी उथंदे वेंदे खाईंदे पीअंदे पालना कंदा रहंदा। ख़ुशी केतिरी थींदी आहे, बेफ़िक्रपन केतिरो थींदो आहे। सृष्टि चक्कर खे त सम्झी विया आहिनि। सतयुग आदि खां कलयुग अंत ताईं हाणे संगम युग आहे। बाप खे बि ज़रूरु अचिणो पए पावन ठाहिण लाइ। पावन अर्थात सतो प्रधान। पोइ खाद पवंदी आहे। हाणे उहा खाद निकिरे कीअं। आत्मा सची थी हूंदी आहे त जेवर बि अर्थात उनखे शरीर बि गोरो हूंदो आहे। आत्मा कूड़ी ठहींदी आहे त शरीर बि पतित ठही वेंदो आहे। ज्ञान सां पहिरियों तव्हां इहा नमन वंदन कंदा हुयो न। लक्ष्मी नारायण जो वॾो चित्र ऑयल पेंट जो गद्दी ते लॻाए रहंदा आहिनि। लक्ष्मी नारायण जो वॾो चित्र
आयल पेंट जो गद्दी ते लॻाए रखंदा आहिनि। उन्हनि जी की ॾाढो यादि प्यार सां यादि कंदा आहिनि। ॿियो कोई की यादि न, ॿियो कोई जी यादि न, ॿाहिरि ॿिया तरफ़ ख़्यालु वेंदा हुया त चमाट मारदा हुया। बाबा पंहिंजो अनुभव ॿुधाईंदा आहिनि। ब्रह्मा बाबा ईअं कंदा हुया। मन तूं भॼे छो थो, दर्शन छो न मिलंदो आहे। भक्ति में हुयो न। पोइ जॾहिं विष्णु जो दर्शन थियो त बि कोई नारायण थोरी थी वियो। पुरुषार्थ ज़रूरु करिणो आहे न। असां एम ऑब्जेक्ट त साम्हूं बीठी आहे। इहे चैतन्य में हुया जंहिंजो जड़ चित्र ठाहियो ब्रह्मा बाबा जे लाइ। ब्रह्मा बाबा चैतन्य में ठहींदा, असां बि त ठहींदासीं न। बाप आया आहिनि पावन ठाहिण, नर सां नारायण ठाहिण आया आहिनि। तव्हां बि उन्हनि जी राजधानी में हुयो। पोइ अहिड़ो ठहिण जो पुरुषार्थ कंदा आहियो त सुठी रीति फॉलो करिणो खपे। ऐं असांखे बाबा खे सुठी रीति फॉलो करिणो। ब्रह्मा खे ॾिसंदा थोरी, ब्रह्मा खे देवता थोरी चइबो आहे। हाणे असांखे अहिड़ो पुरुषार्थ करिणो आहे त सुठी रीति फॉलो। पोइ अहिड़ो ठहिण लाइ पुरुषार्थ कंदा आहियूं त सुठी रीति फॉलो करिणो खपे। ब्रह्मा खे देवता थोरी चइबो आहे। विष्णु देवता ठीकु आहे, मनुष्य खे त कुझु बि पतो न आहे। चईंदा आहिनि गुरु ब्रह्मा गुरु विष्णु। हाणे विष्णु गुरु कंहिंजो थी वियो, हिते त भक्ति हूंदी न। हाणे विष्णु गुरु कंहिंजो थींदो, सभिनि खे गुरु चईंदा रहंदा आहिनि, सभिनि खे भॻवानु चईंदा रहंदा आहिनि। शिव परमात्मा जे नमः उन्हनि खे गुरु, उन्हनि खे परमात्मा चई ॾींदा आहिनि। सभिनि खां वॾो त बाप आहे। उन्हनि सां असां इहे सिखूं था ॿियनि खे सिखाइण लाइ। ॿियनि खे सिखाइण लाइ असां सिखूं था न। बाबा चओ था सतगुरु जो तव्हांखे सम्झाईंदो आहे उहो तव्हां ॿियनि खे सम्झाईंदा। गुरु खे ईअं न चईंदासीं कि इहे बाप टीचर आहे, न त इहे सॼी नॉलेज असांजी ॿुधी में हुजणी खपे। असां शिवालय में हुयासीं, हाणे वैशालय में पिया आहियूं। पोइ हाणे वरी शिवालय में वञिणो आहे। भल चईंदा आहिनि ब्रह्म में लीन थी वञो, ज्योति जोत समाए वञे, परंतु आत्मा त अविनाशी आहे। हर हिक जो पंहिंजो पंहिंजो, हर हिक खे पंहिंजो पंहिंजो पार्ट वॼाइणो ई आहे। सभु एक्टर्स आहिनि, उन्हनि खे पंहिंजो पार्ट वॼाइणो आहे। उहो कॾहिं मिटी न सघंदो आहे। जो बि सॼी दुनिया जी आत्मायूं आहिनि उन्हनि खे पार्ट वॼाइणो ई आहे। जीअं कि नए से शूटिंग थींदी रहंदी आहे, परंतु इहे अनादि शूटिंग आहे। ये वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी रहंदी आहे। मतिलबु हुन में जो रिकॉर्ड भरियल आहे, जो जंहिं समय जंहिंजी शूटिंग थींदी आहे उहो अनादि आहे, कॾहिं बि परिवर्तन न थींदी आहे। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी रहंदी आहे। इहे वंडरफुल सितारो आहे जो प्रकृति जे विच में चमकंदो आहे, कॾहिं घिसंदो न आहे। इहे ज्ञान तव्हांजे अॻियां, इहो ज्ञान तव्हांखे अॻियां न हुयो। वंडर ऑफ वर्ल्ड हेवन अथवा स्वर्ग नाम ॿुधी करे दिलि ख़ुशि थींदी आहे न। वंडर ऑफ वर्ल्ड हेवन अथवा स्वर्ग नाम ॿुधी करे दिलि ख़ुशि थींदी आहे न। हाणे त सतयुग आहे न, हाणे त कलयुग आहे, त पुनर्जन्म बि कलयुग में ई वठंदा आहियूं न। वञिणो त सभिनि खे ज़रूरु आहे, परंतु पतित आत्मायूं त वञी न सघनि न। हाणे तव्हां ॿार पावन ठहींदा आहियो योग बल सां। पावन दुनिया गॉड फादर ई स्थापना कंदा आहिनि। पोइ रावण हेल ठाहींदो आहे। इहे त प्रत्यक्ष आहे, रावण खे जलाईंदा आहिनि। मनुष्य त चईंदा आहिनि इहे अनादि हलियलु आयो आहे ड्रामो, परंतु कॾहिं खां शुरू थींदो आहे इहे बि कंहिंखे पतो न आहे। अधु त करे न सघो, छो जी लाखों वर्ष चई ॾींदा आहिनि न।
कलयुग खे पोइ 40,000 वर्ष चई ॾींदा आहिनि त मनुष्य घोर अंधियारे में आहिनि। त उन्हनि खे असां ईअं बि सम्झाए सघंदा आहियूं कि सृष्टि ते जो बि हलंदो आहे सुख ऐं दुख जो पार्ट उहो अधु अधु हलंदो आहे। हिन करे उन्हनि खे सभु आयु बि ॿुधाए सघंदा आहियूं। अज्ञान नींद सां जगाइण ॾाढो ई मुश्किल आहे। मनुष्य घोर अंधियारे में आहे। अज्ञान नींद मां जगाइण ॾाढो मुश्किल आहे। जगदा ई न आहिनि। हाणे ही संगम युग जबकि बाप अची करे पावन ठहिण जी युक्ति ॿुधाईंदा आहिनि। तव्हां पावन हूंदव त पावन दुनिया जी स्थापना थी वेंदी। ये पतित दुनिया ई खलास थी वेंदी। हाणे केतिरी वॾी दुनिया आहे। सतयुग में त ॾाढी नंढी दुनिया थी वेंदी। जॾहिं हाणे माया ते जीत पाए करे पावन ज़रूरु ठहिणो। सतयुग में त ॾाढी नंढी दुनिया हूंदी। हाणे माया ते जीत पाए करे पावन ज़रूरु ठहिणो आहे। बाप चईंदा आहिनि माया ॾाढी दुस्तर आहे। पावन ठहिण में ई अनेक प्रकार जा विघ्न विझदी रहंदी आहे। माया पावन ठहिण में अनेक प्रकार जा विघ्न विझदी रहंदी आहे। पवित्र ठहिण जी हिमत रखंदा आहिनि पोइ माया अची करे छा हाल ठाहे ॾींदी। पवित्र ठहिण जी हिमत रखंदा आहिनि पोइ माया अची करे छा हाल ठाहे ॾींदी। गुस्सा लॻाए करे किराए ॾींदी आहे। की कमाई चट करे ॾींदी आहे। पोइ ॾाढी महिनत करणी पवंदी आहे। कोई त किरंदा आहिनि पोइ मुंहुं बि न ॾेखारींदा आहिनि। पोइ एतिरो उच्च पद पाए न सघनि। पुरुषार्थ पूरो करिणो खपे। फेल न थियणो आहे। इन करे कोई गंधर्वी विवाह बि करे करे ॾेखारींदा आहिनि। सन्यासी माण्हू चईंदा आहिनि शादी कयूं पवित्र रहे। इहे त इम्पॉसिबल आहे। बाप चईंदा आहिनि इहे त पॉसिबल आहे। छो जी प्राप्ति ॾाढी आहे। इहा अंतिम जन्म हिकु जन्म तव्हां पवित्र ठहींदव त स्वर्ग जी बादशाही मिलंदी। छा एतिरी वॾी प्राप्ति जे लाइ तव्हां हिकु जन्म पवित्र न रही सघंदा आहियो। चईंदा आहिनि बाबा असां ज़रूरु रहंदासीं। सिख माण्हू बि पवित्रता जो कंगन ॿधंदा आहिनि न। हिते कोई धाॻो आदि ॿधण जी दरकार न आहे। इहा त बुद्धि जी ॻाल्हि आहे। बाप चईंदा आहिनि मामिकम यादि करो। ॿार ॾाढनि खे ॿुधाईंदा आहिनि परंतु वॾा आदमियुनि जी बुद्धि में वेंदो थोरी आहे। बाप चईंदा आहिनि पहिरियों उन्हनि खे सुठी रीति सां सम्झायो। इहे प्रजापिता ब्रह्मा जी औलाद शिव बाबा सां वरसो मिले थो। पतित खां पावन ठहिणो। हाणे बाप चवनि था मामिकम यादि करो। अहिड़ो त कोई चई न सघे। पहिरियों त उन्हनि जी बुद्धि में विहारणो आहे कि रक्षाबंधन जो मतिलबु छा आहे। पहिरियों त उन्हनि जी बुद्धि में विहारणो आहे। भारत वाइसलेस हुयो हाणे विशेष चयो आहे। पोइ वाइसलेस कीअं ठहींदो। भॻवान वाच्य मामिकम यादि करो पवित्र रहो। न बुद्धि सां सम्झी वठो। पंहिंजी बुद्धि में पको करे वठो कि असांखे पवित्र रहणो आहे। तॾहिं ई असां वाइसलेस दुनिया में वञी सघंदासीं। तॾहिं ई हिन दुनिया में बि असां सुरक्षित रही सघंदा आहियूं। बसि एतिरो चओ त बि ओहो भाग्य। परंतु एतिरो बि चई न सघंदा आहिनि। भुलिजी वेंदा आहिनि। बाबा सम्झाए थी उद्घाटन त बाबा करे छॾियो अथई। बाक़ी तव्हां निमित करो था। फाउंडेशन त लॻल आहे। बाक़ी हाणे सर्विस स्टेशन जो उद्घाटन थींदो आहे। इहे त गीता जी ही ॻाल्हि आहे न। गीता में बि लिखियलु आहे न हे ॿार तव्हां काम ते जीत पायो त अहिड़ा जगत जी ठही वेंदो। 21 जन्मनि जे लाइ भल ख़ुदि न ठहे ॿियनि खे त सम्झाए न। ईअं बि ॾाढा आहिनि ॿियनि खे उठाए करे ख़ुदि किरी पवंदा आहिनि। काम मां शत्रु आहे हिकदमि घटर में किराए ॾींदो। जो ॿार काम ते जीत पाईंदा आहिनि उहे ई जगत जी ठहींदा आहिनि। मूंखे इहे काम विकार ते जीत पाइण सां जगत जी ठही वेंदा आहिनि। त असांखे
ये ना कि सिर्फ काम विकार ते जीत पाइणी असांखे त संपूर्ण निर्विकारी ठहिणो हर विकार जी अविद्या थी वई तॾहिं असां पूरे जगत जा थी श्री लक्ष्मी श्री नारायण जीअं ठहींदासीं। अच्छा मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। संजी भी रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार हिन अंतिम जन्म में सर्व प्राप्तियुनि खे साम्हूं रखी पावन ठही करे ॾेखारिणो आहे। माया जी विघ्ननि सां हार न खाइणी। ॿियो आहे एम ऑब्जेक्ट खे साम्हूं रखी पूरो पुरुषार्थ करिणो आहे। जीअं ब्रह्मा बाप पुरुषार्थ करे नर सां श्री नारायण ठहींदा आहिनि ईअं असांखे बि फॉलो करे गद्दी नशीन ठहिणो। असांखे बि निराकार रूप में शिव बाप साकार रूप में ब्रह्मा बाबा खे फॉलो करे मम्मा बाबा जी गद्दी ते वेहणो अर्थात मम्मा बाबा जीअं लक्ष्मी ऐं नारायण जीअं ठहिणो। माया जे विघ्ननि सां हार न खाइणी इहे फॉलो करे गद्दी नशीन थियणो आहे। आत्मा खे सितो प्रधान ठाहिण जी महिनत करणी। वरदाना अधिकारी ठही समस्याउनि खे खेल खेल में पार करण वारा हीरो पारदारी ठहनि। चाहे कहिड़ी बि परिस्थिति हुजे समस्या हुजे लेकिन समस्याउनि जे अधीन न अधिकारी ठही समस्याउनि खे ईअं पार करे वठो जीअं खेल खेल में सभु पार करे छॾियो। चाहे ॿाहिरां खां रोइण जो बि पार्ट हुजे लेकिन अंदर में इहे सभु खेल आहे जंहिंखे चईंदा आहियूं ड्रामा ऐं ड्रामा में असां पार्टदारी आहियूं। हीरो पार्टदारी अर्थात एक्यूरेट पार्ट वॼाइण वारा। इन जे लाइ कड़ी समस्याउनि खे बि खेल सम्झी करे हल्को ठाहे ॾियो। कोई बि बोझ न हुजे बाबा चवनि था। चाहे कहिड़ी बि समस्या परिस्थिति हुजे लेकिन समस्या जे अधीन सदा अधिकारी ठही समस्याउनि खे ईअं पार करो जीअं असां खेल खेल में सभु पार करे छॾियो। चाहे ॿाहिरां सां रोइण जो बि पार्ट हुजे लेकिन अंदर में लॻे इहे त सभु खेल थो थिए जंहिंखे ड्रामा चइबो आहे। ड्रामा जे अंदरि हीरो पार्टदारी मां आहियां। हीरो पार्टदारी अर्थात एक्यूरेट पार्ट वॼाइण वारी अर्थात बाप जी श्रीमत ते हली करे कड़ी समस्या खे बि खेल सम्झण वारी। हिन करे बाबा चवनि था कड़ी समस्या खे बि खेल सम्झी हल्को ठाहे ॾियो। कोई बि बोझ न हुजिणो। स्लोगन आहे सदा ज्ञान जे सिमरन में रहो त सदा हर्षित रहंदो। माया जी आकर्षण सां बची रहंदो। सदा ज्ञान जे सिमरन में रहो त असां हर्षित रहंदासीं। माया जी आकर्षण सां बची रहंदासीं। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।